पाकिस्तान पीपल्स मूवमेंट के सर ते अगवाणनि 20 पार्टियुनि के इतिहाद के चेयरमैन मंसूर अहमद गिलानी, नूर मोहम्मद शिड्रा, सरदार अनिल भट्टी ऐं ॿियनि सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां जमहूरियत पसंद माण्हू आहियूं, मुशावरत ते यकीन रखूं था। ईंदड़ आम चूंडुनि में भरपूर तरीक़े सां हिस्सो वरितो वेंदो। एक नए मंशूर के खणी अवाम वटि वेंदासीं। अज़हर जमील के सदर ऐं इलाही बख्श अनिल भट्टी के शरीक चेयरमैन मुक़रर कयो वियो आहे। असांजो मंशूर अवामी ख़िदमत करणु आहे, जंहिंखे नज़र में रखंदे मैदान में लथा आहियूं। इस्तक़लाल जमायत ठाहिण वक़्तु वॾा वॾा नाला शामिल हुआ। हिन मुल्क जी वॾी बदकिस्मती इहा आहे त हिते अवाम जी राय जो एहतराम नाहे कयो वेंदो। हिन मुल्क में जमहूरियत नाहे। अॻूणो चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जहिड़ा माण्हू मुल्क जे आइन जी तशरीह करे ॿुधाईंदा आहिनि, पर उन ते अमल नाहिनि कंदा। मौजूदा वज़ीर आज़म दयानतदार नाहे, हू हिकु समझौते तहत आयो आहे। असां अयूब ख़ान खां वठी हिन महल ताईं काफ़ी जनरलनि ऐं जमहूरियत जे लिबास में वेढ़ियल माण्हुनि खे बर्दाश्त कयो आहे। असां अॼु बि ग़ुलामी जी ज़ंजीरुनि में जकड़ियल आहियूं, जंहिं मां छुटकारे जो वक़्तु अची वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।